अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान अबू अत्तार। पहिरियां हिन खे पढ़ो। अल्लाह पाक वालिद खे औलाद जे मथां अहिड़ी छांव बणायो आहे जंहिंजी मिसाल नथी मिली सघे। जिते माउ जी हंज औलाद लाइ शफ़क़त जो सरचश्मो आहे, उते वालिद जी छांव वारे वण जो दर्जो रखे थी, जेको सख़्त आज़माइशूं बर्दाश्त करे, ॾुख दर्द सही करे बि पंहिंजी औलाद लाइ महिनत मज़दूरी करे रोज़ी आणे थो ऐं उन्हनि खे खाराए थो। अल्लाह पाक असांखे पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जिन जा वालिदैन वफ़ात करे विया आहिनि, अल्लाह पाक उन्हनि खे ग़रीक़ रहमत फ़रमाए ऐं उन्हनि जी औलाद खे पंहिंजे वालिदैन लाइ सदक़े जारिया वारा नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मदनी चैनल ते थींदड़ अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे मुख़्तलिफ़ मदनी मुज़ाकरनि जे सुवाल जवाब, ॿियनि प्रोग्रामनि, मुख़्तलिफ़ किताबनि ऐं तहरीरुनि वग़ैरह मां मदद वठी ही रिसालो बनाम फैज़ान अबू अत्तार तयारु कयो वियो आहे, जेको अमीर अहले सुन्नत जे वालिद मोहतरम जी 71वीं वरसी 14 ज़िलहिज्जा शरीफ़ 1445 हिजरी 2024 जे मौक़े ते दावत इस्लामी जी मजलिस अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर जे शोबे हफ़्तेवार रिसाले मुताले जी कोशिशुनि सां मंज़र आम ते आयो आहे। हिन रिसाले जे मुताले सां अमीर अहले सुन्नत जी अबू जान बाबति मालूमात मिलण सां गॾोगॾु नेक वालिद जी कुझु आदतुनि जे बारे में बि ख़बर पवंदी। इस्लामी भाइरनि, इस्लामी भेनरुनि, ॿिन्ही लाइ हीउ रिसालो हिकु जेतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो। इंशा अल्लाह सवाब हासिल करण ऐं नेकी जी दावत आम करण लाइ हिन रिसाले खे ख़ूब आम करियो ऐं खोड़ नेकियूं हासिल करियो। तालिब दुआ ग़म मदीना व बेहसा मग़फ़िरत अबू मोहम्मद ताहिर अत्तारी मदनी ओफ़ियानो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान अबू अत्तार। दुआए अत्तार। या अल्लाह करीम, जेको बि मुकमल रिसालो फैज़ान अबू अत्तार पढ़ी या ॿुधी वठे, उनखे ऐं उन जे सॼे ख़ानदान खे नेक नमाज़ी ऐं सचो आशिक़ रसूल बणाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, जेको शख़्स महबत ऐं शौक़ सां 3 भेरा ॾींहं जो ऐं 3 भेरा राति जो मूं ते दुरूद पाक पढ़े, अल्लाह पाक ते हक़ आहे त संदसि उन ॾींहुं ऐं उन राति जा गुनाह मुआफ़ फ़रमाए छॾे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। खट हवा में बुलंद थी वेंदी हुई। कोलंबो श्रीलंका जे हिकु साहिब जो बयानु आहे त उन पीराने पीर दस्तगीर हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे हिकु चाहींदड़ शख़्स खे ॾिठो, जेको हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सां मनसूब क़सीदे गौसिया जो आमिल हो। उन्हनि जो ताल्लुक़ पाकिस्तान जे मशहूरु शहर कराची सां हो ऐं हू STR साले मोहम्मद नाले फ़र्मा कंपनी में कोलंबो में मुलाज़मत कंदा हुआ। उते जे आलीशान हनफ़ी मेमण मस्जिद में इमाम साहिब जी ग़ैर मौजूदगी में मौक़ो मिलंदो हो त नमाज़ूं बि पढ़ाईंदा हुआ। उन्हनि हिकु अरसे ताईं मस्जिद जा इंतज़ाम संभालिया ऐं ख़ूब मस्जिद जी ख़िदमत करण जी सआदत हासिल कई। अल्लाह पाक उन्हनि जी ज़बान में अहिड़ो असरु रखियो हुयो जो जॾहिं उहे खट ते वेही क़सीदे गौसिया जो विर्द कंदा हुआ त संदन खट बेड ज़मीन खां बुलंद थी वेंदी हुई। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। छा तव्हां ॼाणो था ही आशिक़ गौसे आज़म ऐं क़सीदे गौसिया जा आमिल केरु हुआ? ही नेक शख़्स शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना अबू बिलाल मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया जा वालिद मोहतरम हाजी अब्दुर्रहमान बिन अब्दुर्रहीम वाड़ी वारा हुआ। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया 1979 ईस्वी में पंहिंजे भाणेजे अब्दुल क़ादिर जी शादीअ ते कोलंबो तशरीफ़ वठी विया त संदन मासड़ हाजी अहमद पघी मरहूम खेनि वालिद साहिब जो क़सीदे गौसिया पढ़ण दौरान खट बुलंद थियण वारो वाक़ियो ॿुधायो। चारपाई भी कसीदा बन के होती थी बुलंद, पढ़ना है ऐसा अनोखा वालिद अत्तार का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। क़सीदे गौसिया जो तारुफ़। ए आशिक़ाने गौसे आज़म, ही क़सीदो मुबारक हुज़ूर
सैयदना गौसल आज़म हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी ज़बान फ़ैज़ तर्जुमान मां अदा थियो आहे ऐं असांजे सिलसिले आलिया क़ादरिया में इन जो विर्द ज़ाहिरी ऐं बातिनी दौलत जे हुसूल जो सबबु आहे, बल्कि हर सिलसिले जो मुरीद इन मां फ़ैज़ हासिल करे सघे थो। इन जा 29 अशआर आहिनि। हिन क़सीदे मुबारक जो रोज़ानो विर्द यानी पढ़णु तमामु फ़ाइदेमंद आहे। क़सीदे गौसिया जे 10 हुरूफ़ जी निस्बत सां क़सीदे गौसिया जूं 10 बरकतूं। 1. तस्ख़ीर ख़लाइक़ यानी माण्हुनि जी दिलियूं पंहिंजे तरफ़ माइल करण जे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे ऐं क़ुर्ब ख़ुदाबंदी जे हुसूल जो ज़रियो आहे। 2. क़सीदे गौसिया पढ़ण सां हाफ़िज़ो वधे थो। 3. क़सीदा गौसिया पढ़ण वारे खे अरबी पढ़ण में बसीरत हासिल थिए थी। 4. क़सीदे गौसिया हर मुश्किल ऐं सख़्त कम लाइ 40 ॾींहं रोज़ाना हिकु भेरो पढ़िजे, इनशा अल्लाह कामयाबु थींदो। 5. क़सीदे गौसिया फ्रेम कराए जेको शख़्स पंहिंजे साम्हूं रखे त जीअं नज़र पवंदी रहे ऐं 3 भेरा पढ़े, मक़बूले बारगाह गौसियत थींदो ऐं हुज़ूर सैयदना गौसल आज़म रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थींदो, इनशा अल्लाह। 6. हर मर्ज़ ऐं तकलीफ़ लाइ 3 भेरा या 5 भेरा पढ़णु मुफ़ीद आहे। 7. सुंढ यानी बे औलाद औरत कंहिं सही पढ़ंदड़ यानी दुरुस्त पढ़ण वारे खां 41 या 21 भेरा क़सीदे गौसिया पढ़ाए पाणीअ ते दम कराए ऐं उनखे कंहिं बोतल वग़ैरह में महफ़ूज़ करे ऐं उन मां 40 ॾींहं ताईं थोरो थोरो पीए त हामिला थी वेंदी ऐं हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जी बरकत सां पुटु अता थींदो, इनशा अल्लाह। 8. क़सीदे गौसिया पढ़ी रोग़न यानी तेल ते दम करे ऐं आसिब ज़दा यानी असरात वारे जिस्म ते मले शरीर जिन दफ़ा थींदो, इनशा अल्लाह। 9. 10. ज़ालिम खां नजात हासिल करणु हर रोज़ पढ़े, इनशा अल्लाह उन खां छोटकारो मिलंदो ऐं ईअं ई ॿिया दुश्मन बि दफ़ा थी वेंदा, इनशा अल्लाह। मजमुआ आमाल रज़ा सफ़ो 217 219 मुलख़सन। बरोज़े क़यामत हमें अपने झंडे तले दीजिएगा जगह गौसे आज़म, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अबू अत्तार जो तारुफ़। अमीर अहल सुन्नत जे वालिद मोहतरम जो नालो हाजी अब्दुर्रहमान बिन अब्दुर्रहीम हो। पाण पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विरहाङे खां अॻु 1908 ईस्वी में रियासत हिंद जूनागढ़ जे कस्बे कुतियाना में पैदा थिया। अमीर अहल सुन्नत जा ॾाॾा साईं अब्दुर्रहीम सादी तबियत ऐं आजिज़ी ऐं इंकिसारी इख़्तियार कंदड़ इंसान हुआ। पाण हिकु स्कूल में उस्ताद हुआ। अल्लाह पाक जो पसंदीदा नालो। अमीर अहल सुन्नत जे वालिद मोहतरम जो नालो अब्दुर्रहमान हो ऐं हीउ वॾो मुबारक नालो आहे। जीअं त अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हांजे नालनि मां अल्लाह पाक जे वेझो सभिनी खां वधीक पसंदीदा नाला अब्दुल्लाह ऐं अब्दुर्रहमान आहिनि। मुस्लिम सफ़ो 1178 हदीस 21-32। छा अमीर अहल सुन्नत जा वालिद साहिब क़ादरी हुआ? अमीर अहल सुन्नत जे वालिद मोहतरम हाजी अब्दुर्रहमान मरहूम जे नाले सां गॾु कुझु इस्लामी ॿाहिरि क़ादरी लिखनि था। अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया हिन हवाले सां फरमाइनि था, मूंखे वालिद मोहतरम जे सिलसिले क़ादरीअ में बेअत या संदन पीरो मुर्शिद बाबति इल्मु नाहे, छो त हाणे अमीर अहल सुन्नत जो को वॾो भाउ भेण वग़ैरह हयात नाहे जो हिन ॻाल्हि जी तस्दीक़ करे सघे। बाक़ी मशहूर मुहावरे ज़बान ख़ल्क़ नक़ारा ख़ुदा जे मिस्ताक़ मुमकिन आहे। क़ादरी ई हुजण जीअं त शुरू में हुज़ूर गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी क़सीदे गौसिया जो बाक़ाइदगी सां इन्हनि जो मामूल जो बयानु थियो। वल्लाहु आलमु बिस्सवाब। ऐं अल्लाह पाक ई सही ॻाल्हि खे वधीक ॼाणे थो। वालिदैन जी पाकिस्तान आमद। पाकिस्तान बणजण खां पोइ हिजरत करे अचण वारनि मुसलमाननि जी वॾी तादाद में अमीर अहल सुन्नत जा वालिदैन बि हुआ। शुरू में तक़रीबन 3 महीना हैदराबाद सिंध पाकिस्तान में तरसिया, पोइ कराची जे इलाक़े खारा दर में वाक़े बम्बई बाज़ार जिते अमीर अहल सुन्नत जी विलादत थी में शिफ्ट थी विया। अमीर अहल सुन्नत जे वालिद साहिब हिकु कंपनी में नौकरी शुरू कई त उन कंपनी जी हिकु ब्रांच कोलंबो में बि हुई ऐं थोरे ई वक़्त में संदन तबादलो कोलंबो थी वियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।
अबू अत्तार जूं आदतूं। अमीर अहल सुन्नत जी विलादत खां तक़रीबन 1.5 साल या 2 साल पोइ वालिद मोहतरम जो इंतकाल थी वियो। जॾहिं अमीर अहल सुन्नत वॾो थियो त संदसि हिकु पाड़ेसरी संदन वालिद मरहूम जे बारे में तमामु सुठा तासुरात बयानु कया। उन्हनि ॿुधायो त अव्हां जा वालिद मोहतरम हाजी अब्दुर्रहमान मरहूम नेक ऐं परहेज़गार माण्हू हुआ। उन जी सुन्नत जे मुताबिक़ हिकु मुठि ॾाढ़ी हुई, अक्सर निगाहूं हेठि करे हलंदा हुआ, पाण गुफ़्तगू जे दौरान हदीसूं बयानु कंदा हुआ। अमीर अहल सुन्नत फ़रमाइनि था, मूं पंहिंजे वालिद मोहतरम जे बारे में घर में ॿुधो हो त हू सिधा साधा शरीफ़ इंसान हुआ, जो माण्हू खेनि धोखे सां पैसा वठी वेंदा हुआ, ईअं ई कुझु जमा न करे सघिया। थे वो हाजी और नमाजी बाशरा थी ज़िंदगी, था अक़ीदा या नबी का वालिद अत्तार का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ख़ानदानी तारुफ़। अमीर अहल सुन्नत जे वालिद मरहूम हाजी अब्दुर्रहमान जे भाइरनि ऐं भेनरुनि जी तादाद या नालनि बाबति का बि मालूमात नाहे, पर हाजी अब्दुर्रहमान मरहूम जा 3 पुट ऐं 3 धीअरूं हुयूं। सभिनी खां वॾे पुट जो नालो अब्दुल गनी, विच वारे पुट जो नालो अब्दुल अज़ीज़ जेको तक़रीबन 6 महीननि जी उमिरि में फ़ौत थी वियो हो, ऐं सभिनी खां नंढे पुट जो नालो मोहम्मद इलियास क़ादरी, जॾहिं त 3 धीअरुनि मां हिकु कोलंबो में रहंदी हुई ऐं 2 पाकिस्तान में। वॾी धीउ जो नालो ख़दीजा बाई, उन खां नंढी फातिमा बाई ऐं सभिनी खां नंढी धीउ जो नालो ज़हरा बाई हो। अमीर अहल सुन्नत पंहिंजे भाइरनि भेनरुनि में सभिनी खां नंढा आहिनि। शायदि इन करे संदन वालिद मरहूमा खेसि प्यार सां बाबू करे सॾींदी हुई। वालिद साहिब जो इंतकाल। अमीर अहल सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जे विलादत 26 रमज़ान शरीफ़ 1369 हिजरी मुताबिक़ 12 जुलाई 1950 ते थी। 1370 मुताबिक़ 1951 में संदन वालिद साहिब हज लाइ रवाना थिया। उन वक़्तु अमीर अहल सुन्नत जी उमिरि तक़रीबन 1.5 या 2 सालनि जी हूंदी। अमीर अहल सुन्नत पंहिंजी वॾी भेण जे हवाले सां वालिद साहिब जे सफ़र हज जी रवानगी जो वाक़ियो बयानु कनि था त मां बि पंहिंजे घर जे ॿियनि माण्हुनि सां गॾु वालिद साहिब खे अलविदा करण लाइ एयरपोर्ट वियो हुयुसि। उन वक़्तु हालतूं वॾियूं पुरअमन हूंदियूं हुयूं ऐं हवाई जहाज़ जे बिल्कुलु वेझो वञी जहिड़ी तरह अॼुकल्ह असां हिते बस या ट्रेन जे वेझो बीही मुसाफ़िरनि खे रुख़्सत कंदा आहियूं, ईअं मुसाफ़िरनि खे अलविदा कयो वेंदो हो। वालिद साहिब जी रवानगी जे वक़्तु मूंखे बुख़ार हो ऐं मूंखे हिकु गुलाबी रंग जी शाल में वेड़े करे एयरपोर्ट ते वठी विया। वॾो थी वञण खां पोइ काफ़ी अरसे ताईं मां उन गुलाबी शाल याने गुलाबी कंबल खे ॾिसंदो हुयुसि, जंहिं में वेड़े करे मूंखे वालिद साहिब खे छॾण लाइ एयरपोर्ट वठी विया हुआ। मौलाना हशमत अली रहमतुल्लाह अलैह जी दुआ जी बरकत। फ़िज़ाए अरब में वालिद साहिब पहुची विया। अयाम हज याने हज जे ॾींहं में मिना शरीफ़ में गरम झोलो लॻो, जंहिं में केतिरा ई हाजी फ़ौत थी विया ऐं केतिरा ई लापता थी विया। अमीर अहल सुन्नत जा वालिद मोहतरम बि गुम थियण वारनि में शामिल हुआ। वॾी कोशिशुनि खां पोइ बि जॾहिं हू न मिलिया त उन्हनि जे हिकु सफ़र जे रफ़ीक़ जो बयानु आहे त उन साल ख़लीफ़े आला हज़रत मौलाना हशमत अली ख़ान उबैद रज़वी रहमतुल्लाह अलैह बि हज लाइ आयल हुआ। असां उन्हनि जी ख़िदमत में हाज़िर थी सॼो मामिलो बयानु कयो ऐं अर्ज़ु कयो त तव्हां दुआ फ़रमायो त हाजी अब्दुर्रहमान मिली वञनि। हज़रत दुआ कई ऐं फ़रमायो त मिली वेंदा इंशा अल्लाह। बिल आख़िर हू जिद्दा शरीफ़ जे हिकु इस्पताल में सीरियस हालत में मिलिया। उन्हनि खे झोलो लॻी वियो हो ऐं हू बची न सघिया ऐं उन ई हालत में 14 ज़ुल्हिज्जतुल हराम 1370 हिजरी ते विसाल करे विया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जिस जगह पर आशिकों को मौत की है आरज़ू, क्या ही मस्कन है वो प्यारा वालिद अत्तार का। जब हलीमी वो गए हज पर वहीं के हो गए हज हुआ ऐसा निरा वालिद अत्तार का। अल्लाह वारनि सां हुस्न एतिक़ाद। अमीर अहल सुन्नत जे वालिद साहिब जे दोस्त जो चवणु आहे, काश असां ख़लीफ़े आला हज़रत मौलाना हशमत अली ख़ान उबैद रज़वी रहमतुल्लाह अलैह खां सिर्फ़ु मिलण जी दुआ कराइण बदिरां हीअं दुआ करायूं हा त हाजी अब्दुर्रहमान सही सलामत मिली वञनि ऐं पंहिंजे ॿारनि बच्चनि ताईं पहुची वञनि। छा बईद अल्लाह पाक जी रहमत सां दुआ क़बूल थी वञे हा ऐं उहे घर वापसि पहुची वञनि हा। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए।
नसीब हाजी अल्लाह पाक अबू अत्तार हाजी अब्दुर्रहमान मरहूम जी क़ब्र शरीफ़ ते पंहिंजे रहमतुनि जी बारिश फ़रमाए। माशा अल्लाह, उहे केतिरा ख़ुशकिस्मत हुआ जो उन्हनि खे हज जे सफ़र दौरान वफ़ात मिली। हदीस पाक में हज जे सफ़र दौरान फ़ौत थियण वारनि जी वॾी फ़ज़ीलत बयान थी आहे। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको हज लाइ निकितो ऐं फ़ौत थी वियो, क़यामत जे ॾींहं ताईं उन लाइ हज करण वारे जो सवाबु लिखियो वेंदो। मुअज्जम औसत 83/4 हदीस 53-21। बेहिसाब मग़फ़िरत जी ख़ुशख़बरी। मक्के मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको हिन राह में हज या उम्रे लाइ निकितो ऐं फ़ौत थी वियो, उन जी पेशी न थींदी, न हिसाब थींदो ऐं उनखे चयो वेंदो त जन्नत में दाख़िल थी वञ। मुझे हर साल तुम हज पर बुलाना या रसूल अल्लाह, बुलाना और मदीना भी दिखाना या रसूल अल्लाह, रहे हर साल मेरा आना जाना या रसूल अल्लाह, बक़ी पाक हो आखिर ठिकाना या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अबू अत्तार ते करम वाक़िओ। अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जी वॾी भेण फ़ातिमा बाईअ जे हिन वफ़ात जे जुमे जे ॾींहुं 26 ज़ुल्हिज्जा शरीफ़ 1439 हिजरी मुताबिक़ 7/9/2018 ते थी। अमीर अहले सुन्नत जे वालिद साहब जे इंतकाल खां पोइ हिकु मुबारक ख़्वाब ॾिठो। फ़रमाइनि थियूं, मां ॾिसां थी त वालिद साहब हिकु निहायत नूरानी चहिरे वारे बुज़ुर्ग हस्ती सां गॾु तशरीफ़ खणी आया ऐं मुंहिंजो हथु पकिड़े चवणु लॻा, धीअ, हिननि खे सुञाणी थी? ही असांजा आका मदीने वारा मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आहिनि। पोइ नबी रहमत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूं ते निहायत शफ़क़त कंदे फ़रमायो, तूं वॾी ख़ुशकिस्मत आहीं। अल्लाह पाक जी उन्हनि सभिनी ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। वाह वाह, क्या है रुतबा अबू अत्तार का, हे करम उन पर खुदा और मेरे सरकार का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अबू अत्तार जी विरासत। अमीर अहले सुन्नत जे वालिद साहिब जायदाद में 120 गज़ जो हिकु प्लाट आदम जी नगर कराची में छॾियो। उन वक़्तु उहो इलाइक़ो बिल्कुलु ग़ैर आबाद हो। अमीर अहले सुन्नत पंहिंजे वॾे भाउ मरहूम अब्दुल गनी साहिब सां गॾु वॾा थी करे उन प्लाट खे ॾिसण बि विया हुआ। वालिद साहिब जी हिकु किताब तज़किरतुल औलिया अमीर अहले सुन्नत वटि हुई, जंहिं ते वालिद साहिब जो नालो लिखियलु हो। अमीर अहले सुन्नत जे वालिद साहिब जे हिकु दोस्त सां मुलाक़ात वाक़िओ। अमीर अहले सुन्नत जे वालिद मोहतरम जे हिकु दोस्त फेडरल बी एरिया कराची में रहंदो हो। हिकु दफ़े हू अमीर अहले सुन्नत वटि शहीद मस्जिद खारादर कराची, जिते पाण इमामत कंदा हुआ, आयो ऐं अची अमीर अहले सुन्नत खे ॿुधायई त मां तव्हांजे वालिद साहिब जो दोस्त आहियां, कॾहिं मुंहिंजे घर अचो। अमीर अहले सुन्नत जे उन सां ॿीहर कॾहिं मुलाक़ात न थी ऐं न ई उन जे घर वञणु थी सघियो, न त उन्हनि जे ज़रिए संदन वालिद मरहूम बाबति कुझु वधीक ॻाल्हियूं बि मालूम थी सघनि थियूं। अबू जान जी यादि नंढड़ीअ दिलि खे तड़पाए छॾियो वाक़िओ। अमीर अहले सुन्नत फ़रमाइनि था, मां हिकु दफ़े नंढपण में घर जी छित ते हुयुसि। मुंहिंजे दिलि में हीउ ख़्यालु आयो त सभई ॿार कंहिं न कंहिं खे बाबा बाबा चई करे उन्हनि सां चिमड़नि था। पोइ संदन वालिद उन्हनि खे गोद में खणी प्यार कनि था, उन्हनि खे शयूं वठी ॾियनि था ऐं कॾहिं कॾहिं रांदीका बि वठी ॾींदा आहिनि। काश असांजे घर में बि बाबा हुजे हा, मां बि उन सां चुंबड़ा हा ऐं उहे मूंसां प्यार कनि हा। इहो सोच करे मुंहिंजी नंढड़ी दिलि भरिजी आई। मां बे इख़्तियार रोअणु शुरू करे ॾिनो। मुंहिंजी रोअण जी आवाज़ ॿुधी मुंहिंजी वॾी भेण डोड़ंदी आई ऐं पंहिंजे नंढड़े यतीम भाउ खे हंज में खणी दिलदारी ॾियणु लॻी। दिलि ते ग़म जे ग़लबे जो सबबु ग़ुरबत ऐं यतीमी जी हालत में अखि खोलींदड़ आलम इस्लाम जी इल्मी ऐं रूहानी शख़्सियत अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी दिलि ते अक्सर ग़म जी कैफ़ियत ग़ालिब रहंदी आहे। पंहिंजे ख़ानदान, वालिदैन, भाइरनि ऐं भेनरुनि जी महबत ऐं उल्फ़त इंसानी फितरत जो तक़ाज़ो आहे। नंढपण में वालिद मोहतरम जो इंतिक़ाल, यतीमी जी हालत में परवरिश, घर में ग़ुरबत जे करे नंढपण खां ई कमु करणु शुरू करणु, जवानी में घर जो वाहिद सहारो हुजणु, वालिद जो सायो खॼी वञणु, वॾे
वॾे भाउ जो ट्रेन हादिसे में फ़ौत थियणु ऐं पोइ सभ खां वधीक प्यार करण वारी हस्ती वालिद मोहतरमा जी वफ़ात उन ग़म ऐं ॾुख दिलि ते एतिरा असर छॾिया जो दिलि सदमे सां चूर चूर थी वई। अहिड़ी हालत में पाण पंहिंजे महिरबान ऐं शफ़ीक़ आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में दर्द भरे लफ़्ज़नि में अशआर जी सूरत में फ़रियाद कई, घटाएं ग़म की छाएं दिल परेशान या रसूल अल्लाह, तुम ही हो मुझ दुखी के दुख का दरमा या रसूल अल्लाह। मैं नन्हा था चला वालिद भाई जवानी गया भाई, मैं नन्हा था चला वालिद जवानी में गया भाई, बहारें भी न देखी थीं चली माँ या रसूल अल्लाह। सफ़ीने के परखचे उड़ चुके हैं ज़ोरे तूफ़ान से, संभालो मैं भी डूबा ए मेरी जान या रसूल अल्लाह। नसीम तैयबा से कह दो दिले मुस्तर को झोंका दे, गमों की शाम हो सुबह बहारा या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वालिद मोहतरम जी तदफ़ीन। जंहिं साल अमीर अहले सुन्नत जे वालिद साहिब जो इंतकाल थियो, चयो वञे थो त उन साल केतिरा ई हाजी सगोरा गरम झोलो लॻण जे करे फ़ौत थी विया। उन्हनि में अमीर अहले सुन्नत जा वालिद साहिब 14 ज़िलहिज्जा ते फ़ौत थिया ऐं उन्हनि खे जिद्दा शरीफ़ जे कंहिं क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजी रहमत में रखे। मुंबई मेमणी में लफ़्ज़नि जो बिगाड़। ॿियनि ॿोलियुनि वांगुरु मेमणी में बि लफ़्ज़नि ऐं नालनि खे बिगाड़ियो वञे थो। क़ुरानी लफ़्ज़नि ऐं अरबी नालनि में ख़ासि एहतियात जी ज़रूरत आहे। अमीर अहले सुन्नत अहमद बरकातुहु आलिया फ़रमायो, अब्दुर्रहमान खे असांजे मेमण बिरादरी जो कुझु माण्हू माअज़ल्लाह अदरीमान चवंदा आहिनि। ईअं न करणु घुरिजे, बल्कि जेको नालो हुजे उहो ई इस्तेमालु करणु घुरिजे। अब्दुर्रहमान नालो तमामु प्यारो ऐं मुक़दस नालो आहे। अल्लाह पाक जे मुबारक नाले जी निस्बत सां हिन नाले जो एहतराम तमामु घणो करणु घुरिजे। आबाई ॻोठ सां लॻा। अमीर अहले सुन्नत जे वालिदैन जो आबाई ॻोठ कुतियाना जूनागढ़ गुजरात हिंद में आहे। इंसान खे फितरी तौर ते पंहिंजे अबाणे ॻोठ सां लॻाव हूंदो आहे। पाण कॾहिं बि पंहिंजे अबाणे ॻोठ न विया। दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि हिकु दफ़ो उते वञी अमीर अहले सुन्नत जे माउ जी ईसाले सवाब जो सिलसिलो कयो ऐं उन जी वीडियो मदनी चैनल जे मक़बूल आम प्रोग्राम मदनी मुज़ाकिरे में ॾेखारी वई त अमीर अहले सुन्नत फ़रमायो, मूंखे तमामु सुठो लॻो, काश मां बि पंहिंजो अबाणो ॻोठ ॾिसी सघां हा। यादि रहे, अमीर अहले सुन्नत जी वालिदा जी मज़ार कराची जे मशहूरु क़ब्रिस्तान मेवाशाह में आहे। वालिदैन जी नेकी जो असर। अल्लाह पाक क़ुरान पाक जे 15 सिपारे में सूरह कहफ़ में हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम जो 2 यतीमनि ॿारनि जो ख़ज़ानो बचाइण वारो वाक़ियो बयानु कयो आहे, जंहिंखे तफ़सील सां तफ़सीर सिरातुल जिनान या मकतबतुल मदीना जे रिसाले पुर असरार ख़ज़ानो में पढ़ी सघिजे थो। तफ़ासीर में हिन वाक़े जो हवाले सां लिखियलु आहे त उन्हनि यतीम ॿारनि जो 7 या 10 नस्ल में जेको वालिद हो उहो नेक हो ऐं उन जी नेकी जी बरकत सां उन्हनि 7 या 10 नस्लुनि खां पोइ ईंदड़ ॿारनि ते करम थियो। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी रिज़वी दामत बरकातुहुल आलिया हिन सदी जे अदीम बुज़ुर्गनि मां आहिनि। संदन अमर जो ज़िक्र ख़ैर फैज़ान उम्मे अत्तार नाले रिसाले में बयानु थियो आहे। हू ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़, घर में गौसे पाक हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी माहवार यारी शरी मल्हाइण वारी, हुक़ूक़ुल इबाद जे मुआमिले में डिॼण वारी नेक ख़ातून हुयूं। अमीर अहले सुन्नत जा वालिद बि नेक ऐं परहेज़गार इंसान हुआ। छा ख़बर अमीर अहले सुन्नत खे अॼु दुनिया में मिलंदड़ अज़ीमुशान मक़ाम वालिदैन जे नेक आमाल जो सदक़ो हुजे। हज़रत अब्दुल्लाह बिन इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमाइनि था, बेशक अल्लाह पाक इंसान जी नेकोकारी सां उन जी औलाद ऐं औलाद दर औलाद जी इस्लाह फ़रमाए छॾींदो आहे ऐं उन जे नस्ल ऐं उन जे पाड़ेसिरुनि में उन जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो आहे ऐं उहे सभई अल्लाह पाक जे तरफ़ां परदे ऐं अमान में रहंदा आहिनि। अमीर अहले सुन्नत जूं दीनी ख़िदमतूं। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जूं दीनी ख़िदमतूं ज़मानो ॼाणे थो, मञे थो। इन्हनि जी महिनतुनि ऐं कोशिशुनि सां अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे इश्क़ सुन्नतुनि ऐं मसलक हक़ आला हज़रत खे वॾो फ़रोग़ मिलियो आहे। लखे नौजवान पंहिंजे चहिरनि ते ॾाढ़ियूं मथनि ते इमाम शरीफ़ जा ताज सजाए ऐं सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारा बणिया। लखे इस्लाम भेनरुनि ग़ैर शरई फैशन ऐं बेपर्दगी खां तौबा करे इस्लामी पर्दो इख़्तियार कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अमीर अहले सुन्नत जे लॻायल बाग़ खे ता क़यामत वधाईंदो रहे ऐं मदीने जी सदा बहार गुलनि जे सदक़े महकंदड़ रखे ऐं संदन वालिदैन जेके दरअसल असांजा मोहसिन आहिनि
उन्हनि खे उन जो बहितरीन अज्र ऐं सवाब पहुचाए। अल्लाह पाक उन्हनि जे सदक़े ॿियनि वालिदैन खे बि अल्लाह ऐं रसूल जे रस्ते ते हलण ऐं पंहिंजी औलाद खे हलाने की तौफीक अता फरमाए। आमीन बेजाए नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जिनका बेटा सुन्नियों के दिल की धड़कन बन गया, मिल गया हमको उतारा वालिद अत्तार का। सिलसिले कादरिया में मुरीद ऐं तालिब थियण जी बरकत। फरमाने गौसे पाक हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अल्लाह पाक मूंसां वादो फरमायो आहे त मुंहिंजे मुरीदनि खे जन्नत में दाख़िल कंदो। फैज़ान अबू अत्तार मस्जिद। अल्हम्दुलिल्लाह, आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे मजलिस खुद्दामुल मसाजिद वल मदारिस सॼी दुनिया में सवें बल्कि हज़ारें मस्जिदूं ठाहे चुकी आहे। अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां 1 जून 2024 जी कारकर्दगी जे मुताबिक़ रोज़ानो अंदाज़ान 1.5 खां 2 मस्जिदूं ठही रहियूं आहिनि। किथे प्लाट वठण जो सिलसिलो आहे त किथे मस्जिद जो इफ़्तिताह थी रहियो आहे, किथे कंहिं मस्जिद जी तामीर थी रही आहे त किथे नमाज़ूं शुरू थी चुकियूं आहिनि। अमीर अहले सुन्नत जे वालिद मोहतरम हाजी अब्दुर्रहमान जे ईसाले सवाब लाइ साउथ अफ्रीका जे शहर जोहान्सबर्ग में इलाक़े सोइटो में फैज़ान अबू अत्तार नाले मस्जिद क़ाइमु कई वई आहे। दावत इस्लामी जी मरकज़ी मजलिस शूरा जे निगरान हाजी मोहम्मद इमरान अत्तारी मद्ददिल्हुल आली फरमायो, हिन मस्जिद में रोज़ानो औसतन 2 गैर मुस्लिम अची मुसलमान थियनि था। मस्जिद जे इतराफ़ में गैर मुस्लिम आबादी बि आहे। उन मस्जिद जा इमाम साहिब बि पहिरियां गैर मुस्लिम हुआ। कुछ साल अॻु उन्हनि इस्लाम क़बूल करे दावत इस्लामी जे मदरसतुल मदीना मां क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ कयो ऐं पोइ जामिअतुल मदीना जे ज़रिए दर्स निज़ामी आलिम कोर्स करे मदनी बणिजी विया ऐं हाणे फैज़ान अत्तार मस्जिद में इमामत करे रहिया आहिनि। अल्लाह करम ऐसा करे तुझ पे जहाँ में ए दावत इस्लामी तेरी धूम मची हो। मशवरे तौर अर्ज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह, शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया इन दौर जे वॾी इल्मी ऐं रूहानी शख़्सियत आहिनि, जिन जी बरकत सां हज़ारें गैर मुस्लिम मुसलमान थिया ऐं लखे मुसलमाननि जूं ज़िंदगियूं बदिलजी वयूं ऐं उहे राहे सुन्नत ते हलणु लॻा। मुसलमाननि जी ख़ैर ख़्वाहीअ जे जज़्बे तहत मशवरे तौर अर्ज़ आहे त तव्हां बि अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे ज़रिए सय्यदी हुज़ूर गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे सिलसिले में मुरीद थी वञो ऐं जेकॾहिं तव्हां अॻु में कंहिं पीर साहिब जा मुरीद आहियो त बैत बरकत हासिल करण लाइ तालिब थी वञो। पंहिंजे ॿारनि खे बि बेआत कराए छॾियो। पंहिंजे घर जे हर फ़र्द ऐं तमामु सुञाणण वारनि खे हिन नेक कम लाइ तयारु कयो। मुरीद थियण में कुझु ख़र्च नथो थिए। मुफ़्त में केतिरा ई सवाब जा ख़ज़ाना हथ अची वञनि था ऐं दुनिया आख़िर जूं बेशुमार भलायूं मिलनि थियूं। व्हाट्सअप जे ज़रिए मुरीद बणिजो। मुरीद थियण या कंहिं ॿिए खे मुरीद करण लाइ उन जो नालो मां वलदियत ऐं उमिरि लिखी हिन नंबर ते व्हाट्सअप कयो 032126261112। हिन नंबर ते मुकाल आणींदा, हिन नंबर ते मैसेज कंदा। कॉल अटेंड नाहे थींदी, फ़क़ति टेक्स्ट जे सूरत में तफ़सील मोकिलियो। अमीर अहले सुन्नत जे वाल जे शान में कुछ शेर। चारपाई भी कसीदा सुन के होती थी बुलंद, पढ़ना है ऐसा अनोखा वालिद अत्तार का। थे वो हाजी और नमाजी बाशराती ज़िंदगी, था अक़ीदा या नबी का वालिद अत्तार का। जिनका बेटा सुन्नियों के दिल की धड़कन बन गया, मिल गया हमको उतारा वालिद अत्तार का। जिस जगह पर आशिकों को मौत की है आरज़ू, क्या ही मस्कन है वो प्यारा वालिद अत्तार का। जब हलीमी वो गए हज पर वहीं के हो गए, हज हुआ ऐसा निराला वालिद अत्तार का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व आलिहि व सहबिहि व बारक वसल्लम।